ठगराडू रिपोर्टर सजाद हुसैन मंगी सूबाई वजीर जाम अकरम उल्ला खान धारे जो नौजवान सियासतदान जाम कादिर खान धारे जो जी आनर में यासिर खान बल्लो जी तरफां पनवाकल में बल्लो हाउस ते ज़बरदस्त आजियाणो डिनर तकरीब रखी वई। पनवाकल के सियासी माहौल में हलचल मची वई। वाज़े रहे गुज़िरियल इलेक्शन में मुबीन खान बल्लू जो इलेक्शन में हिमायती रहंदड़ यासिर खान बल्लू जाम अकरम उल्ला खान धारे जो साथ ॾियण जो पिण वचन कयो। जाम अकरम उल्ला खान चयो असां हमेशा प्यार मोहब्बत वारी सियासत कई आहे। यासिर बल्लू 218 वारी इलेक्शन में भी असां सां गॾु हुयो। सियासत में रंज रुसा माम बि थींदा रहंदा आहिनि। असांजा भाइर आहिनि। मां निहायत जमाल नासिर बल्लू यासिर खान बल्लू जो शुक्रगुज़ार आहियां जिन असां जेमान में डिनर तकरीब रखी। मेज़बान यासिर इरफात खान बल्लू पारां शानदार इस्तक़बाल पिण कयो। हाफ़िज़ रफ़ीक अहमद सुमरो इनाम खान बल्लू सेठ शबीर अहमद शेख शफकत खान महर सर समेत पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान गॾु हुया। पनवाकल सियासी माहौल में गर्मा गर्मी थी वई।